my topic is robotic hand. Robotic hand, it is a magical device designed to make the human hands one creativity can use in other applications such as. Thank you. रोबोटिक hand द्वारा एप्लीकेशन के नंबर 1 आए प्रोटेक्शन। रोबोटिक hand बसने के लिए इस्तेमाल कर सकते हैं के जे हथ कट जना जौन जे फर्क में आजादी हमारा प्रोग्राम कंता। नंबर 2 आए सनती सुधार। रोबोटिक hand पैदावार असेंबली लाइन में इस्तेमाल कर सकते हैं जीअं कम सरंजाम रही सकते हैं जिनके दुरुस्त की इमारत की जरूरत है। नंबर 3 आए रोबोटिक सिलाई मशीन में इस्तेमाल कर सकते हैं जो मुश्किल लाइ ॾुखिया कम इंसान लाइ आसानी सां थी सघनि। नंबर 4 आए दवाई से जी रोबोटिक सर्जरी तहकीकात में इस्तेमाल थी सघनि था जीअं वधीक से कंट्रोल मुहैया कर सघे। Assalamualaikum, my name is Rani. Today is my topic robotic hand. संसियर रोबोटिक हथ संसियर सां असी लेंस थी सघनि था जेके उन्हनि खे पंहिंजे माहौल जी इजाज़त ॾियनि था। नंबर 2 एक्टिवेटर रोबोटिक हथ आंगुरनि ऐं खिलाउनि खे हरकतनि सां कंट्रोल करण लाइ एक्टिवेटर इस्तेमाल कनि था। नंबर 3 कंट्रोल सिस्टम रोबोटिक हथनि खे मुख़्तलिफ़ कंट्रोल सिस्टम जहिड़ो जोवाइस स्टिक दिमाग़ या कंप्यूटर इंटरफेस कंदे कंट्रोल करे सघनि था। रोबोटिक हैंड जा फ़ाइदा आहिनि। नंबर 1 वधीक दुरुस्तगी। रोबोटिक हथ इंसानी हथनि खां वधीक दुरुस्तगी ऐं दुरुस्तगीअ सां कम करे सघनि था। नंबर 2 बहितर हिफ़ाज़त। रोबोटिक हथ ख़तरनाक माहौल में या अहिड़नि कमनि खे अंजाम ॾियण लाइ इस्तेमाल करे सघजनि था जेके इंसान लाइ ख़तरनाक आहिनि। नंबर 3 बहितर पैदावार। रोबोटिक हथ थकावट खां सवाइ मुसलसल कम करे सघनि था पैदावार ऐं कारकर्दगी वधाए सघनि। My name is Sunny. My topic is robotic hand. लचकदार में टे हूंदा आहिनि। हिकिड़ो आहे महारत में रोबोटिक हथ इंसानी हथनि जे महारत ऐं लचकदार सां मिलाइण लाइ जदोजहद करे सघनि था। ॿियो आहे हसी मोड। रोबोटिक हथ में इंसानी हथनि जे हसी मोड ऐं लचक जे हसन जे खोट थी सघनि था। टियों आहे क़ीमत। रोबोटिक हथ खे तरक़ी करण वधे सघे थो। थैंक यू।